कराची जी जेल चौरंगी वटि सुपर स्टोर खे लॻल बाहि ते नेट ज़ाब्तो अची वियो। फायर ब्रिगेड अमले लॻभॻि 72 कलाकनि जी कोशिशुनि खां पोइ बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो। कूलिंग जो अमल जारी। सुपर स्टोर जे बेसमेंट में लॻल बाहि पहिरें फ्लोर ताईं पकिड़िजी वई। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे अख़्तियारनि बि वाक़े वारे हंध जो मुआइनो कयो। SDCA अख़्तियारनि जो चवणु आहे त कूलिंग जो अमल मुकमल थियण बैदि इमारत जो जाइज़ो वठिबो। मटीरियल टेस्टिंग जी रिपोर्ट अचण खां पोइ पतो पवंदो त इमारत रहाइशी जे क़ाबिल आहे या न। ज़िम्मेवारनि जो पतो बि बाइद में लॻायो वेंदो। KP जे बेले में 6 जायुनि ते बाहि भड़की पई। औरत समेत 4 ॼणा सड़ी फौत। शांगला में बाहि जबलनि ते मौजूद घरनि खे बि पंहिंजे वकड़ में आणे छॾियो। रेस्क्यू अमलदारनि मूजिबि मेगोरा जे इलाइक़े पठाणी बाला सैकराम चार बाग में बाहि तेज़ी सां फैलजण लॻी। रेस्क्यू एहलकार इंतज़ामिया ऐं पाक फ़ौज जा जवान बि बाहि विसाइण में रुधल। वरी वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सिंध में हिन वक़्तु पाणी जो शदीद बहरान आहे। उन हवाले सां वज़ीर आज़म सां ॻाल्हाईंदुसि। सिंध खे पंहिंजे हिसे जो पूरो पाणी मिलणु घुरिजे। थरकोल रिथा लाइ पाणी फराहमी मंसूबे जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो थरकोल ब्लॉक 1 मां 1650 मेगावाट बिजली पैदा थींदी। थरकोल ताईं पाणी फराहमी लाइ फर्श रेगुलेटर खां नबीसर ताईं 200 क्यूसिक जो केनाल तामीर कयो वेंदो। कवेती कंपनी जे सहकार सां 60 किलोमीटर लाइन ज़रिए पाणी नबीसर खां वींझार ताईं पहुचायो वेंदो। थरकोल एरिया में ॻोठ वींझार वटि 1 महीने जो पाणी ज़ख़ीरो करण लाइ तलाउ ठाहियो वेंदो। ते कार्ड हलियो आहे। 22 सालनि जी असीं दौड़ंदा ई हलंदा रहिया आहियूं। ईअं ई हलणो आहे। ईअं कमेटियुनि जी मीटिंग में असांखे शरीक थियणो आहे सिंध जे टैक्स पेयर जे पैसे ते। पोइ त हिन में अचण जो को फ़ाइदो ई कोन्हे। पावर जी मिनिस्ट्री जेकॾहिं को फ़ैसिलो नथी करे सघे ऐं हेतिरी सिंध सां ज़ियादतनि जे बावजूद बि त पोइ असां हिते इस्लामाबाद में अची रोज़ धका था खाऊं त पोइ तव्हां जीअं असांजे असेंबलियुनि जो हुजण जो को फ़ाइदो कोन्हे। नवाब यूसुफ टालपुर स्टैंडिंग कमेटी जो चेयरमैन आहे। हुनखे मूं चयो असांखे तव्हांजे मिनट्स बि नथा इशू करे सघो त पोइ हुन स्टैंडिंग कमेटी जो फ़ाइदो कढो। शॉर्टेजिस जेका आहे पाकिस्तान में प्रोडेटा जी बुनियाद ते तव्हां शेयर कयो। इहो हिकिड़ो ड्रामो आहे जो कमेटीअ मथां कमेटी आहे। लॉजिकल ॻाल्हि आहे न। असांजो बॉर्डर ते गुड्डू बैराज आहे। बॉर्डर खां पोइ 2 किलोमीटर ते गुड्डू बैराज आहे। तव्हां असांखे शेयर पंहिंजो हुते ॾियो। तव्हां 400 किलोमीटर अंदरि शेयर कीअं था ॾियो? अरिड़हं लख एकड़ असां वटि काटन लॻे थो। हींअर अधु काटन न लॻी सघियो आहे। ऐं जेको लॻो आहे उनखे असांखे पाणी ॾियण लाइ अवेलेबल कोन्हे। थारियूं असां वटि लाड़ में बदीन में हींअर पोखिजी चुकियूं हूंदियूं अञा त असां वेझड़ा न पोखिया आहिनि। त अरबे रुपयनि जो नुक़सानु आहे पर हिननि जे कन ते जूं ई नथी सघे। सिंध हुकूमत हिसे जो पाणी न ॾियण ते वफ़ाक़ में वेठल पंहिंजे ई पार्टी जे वफ़ाक़ी वज़ीर ऐं पाणी बाबति स्टैंडिंग कमेटी जे चेयरमैन जी कारकर्दगी ते सवाल उथारे छॾिया। सिंध जे आपाशी वारे सूबाई वज़ीर जाम ख़ान चौरो चयो आहे त जेकॾहिं पावर वारी वज़ारत पाणी ते को बि फ़ैसिलो नथी करे सघे त पोइ रोज़ानो इस्लामाबाद अचण ऐं धिका खाइण जो को बि फ़ाइदो न आहे। नवाब यूसुफ टालपुर स्टैंडिंग कमेटी जो चेयरमैन आहे पर इजलास जा मिनट्स बि जारी नथो करे सघे। वफ़ाक़ जी जोड़ियल कमेटी बि तोसा खां गुड्डू बैराज जे विच में 20,000 क्यूसिक पाणी चोरी थियण जी तस्दीक कई आहे। KT न्यूज़ सां ॻाल्हाईंदे जाम ख़ान चौरो चयो त हर साल
अरिड़हं लख एकड़नि ते वण पोखबा आहिनि, पर हिन भेरे अधु बि पोखी नाहे थी सघी ऐं नई वरी सारियालो बेचारो पोखी सघियो आहे। अरबें रुपयनि जे नुक़सान बावजूदि हिननि जे कन ते जूं बि नथी चुरे। कुछ भी करियो, मुल्क में 2 कलाकनि खां वधीक लोड शेडिंग बर्दाश्त न आहे। अवाम तकलीफ़ में हुजे त का बि सौदेबाज़ी नथी करे सघिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बिजली जी लोड शेडिंग बाबति वज़ीरनि ऐं ऑफिसरनि जूं समूरियूं वज़ाहतूं रद्द करे छॾियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बिजलीअ जी लोड शेडिंग ते सख़्त कावड़ जो इज़हार कंदे लाॻापियल धुरियुनि खे चयो त ॾुखियाईनि मां कढो मुंहुं खे वज़ाहतूं न घुरिजनि। लोड शेडिंग जो आज़ार हर हाल में ख़तमु करणु घुरिजे। ₹25 अरब रुपयनि जी मनी लॉन्ड्रिंग केस में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज जी ज़मानत में 11 जून ताईं वाद करे छॾी। ज़मानत में वाद न करण बाबति FI जी सदारत लाहौर जी अदालत सलमान शहबाज समेत 3 मफ़रूज़ जवाबदारनि जा 1 ॿीहर ज़मानत न थियण जोॻा वारंट जारी करे छॾिया।